ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। नए ॻोठ भरिसां ॻोठ जनहार जुणेजो में ॿ नीगरियूं बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। 11 वरिये जी आनिया दी उस्मान ऐं 12 वरिये जी सदोरी दी नबी बख़्श पाणी जे खॾ में किरी ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। फौती नीगरनि जा मर्द सिविल अस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। वाक़े बाद नीगरनि जा मर्द ॻोठ पहुचण ते ॾुख वारी सूरतहाल पुठियल थी वई। नवकोट मां ख़बर आवाज़ से शेयर कई पिया। नए ॻोठ भरिसां ॻोठ जुणेजो में ॿ नीगरियूं बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। 11 वरिये जी आनिया दी उस्मान ऐं 12 वरिये जी सदोरी दी नबी बख़्श पाणी जे खॾ में किरी ॿुॾी फौत थी वियूं। फौती नीगरनि जा मर्द सिविल अस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। वाक़े बाद नीगरनि जा मर्द ॻोठ पहुचण ते ॾुख पखिड़िजी वियो। ॿ नीगरियूं बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। 12 वरिये जी आनिया दी उस्मान ऐं 12 वरिये जी सदोरी दी नबी बख़्श पाणी जे खॾ में किरी ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। फौती नीगरनि जा मर्द सिविल अस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। वाक़े बाद नीगरनि जा मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। नए कोट भरिसां ॻोठ जुणेजो में ॿ नीगरियूं बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। 11 वरिये जी आनिया दी उस्मान ऐं 12 वरिये जी सदोरी दी नबी बख़्श पाणी जे खॾ में किरी ॿुॾी फौत थी वियूं आहिनि।